वेलकम बैक नाज़रीन। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। सुप्रीम कोर्ट मखसूस सीटूं हुकूमत खे ॾियण जो फ़ैसिलो कलदम करार ॾेई छॾियो आहे। पीटीआई मखसूस सीटुनि लाइ अहल करार ॾिनी वई आहे। फ़ैसिलो 5-8 जे तनासुब सां आयो आहे। जस्टिस मंसूर अली शाह ॿुधाए त अदालती फ़ैसिले में चयो वियो आहे त मखसूस सीटुनि बाबति पेशावर हाई कोर्ट ऐं इलेक्शन कमीशन जा फ़ैसिला गैर कानूनी आहिनि। पीटीआई मखसूस सीटूं हासिल करण लाइ हक़दार आहे। पीटीआई 15 ॾींहनि में मखसूस सीटुनि लाइ नाला जमा कराए। बाक़ी 41 उम्मीदवार बि 15 ॾींहनि में सर्टिफिकेट ॾेई सघनि था त उहे उन ई जमायत जा उम्मीदवार हुया। अदालती फ़ैसिले मूजिबि इलेक्शन कमीशन सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले जी ग़लति तशरीह कई आहे। पीटीआई हिकु सियासी जमायत आहे। आइन मुताबिक़ कंहिं बि सियासी जमायत खां चूंड निशान खसी नथो सघिजे। अहम ख़बर अवां सां शेयर करे रहिया आहियूं। सुप्रीम कोर्ट मखसूस सीटूं हुकूमत खे ॾियण जो फ़ैसिलो कलदम करार ॾेई छॾियो। पीटीआई मखसूस सीटुनि लाइ अहल करार फ़ैसिलो 5-8 जे तनासुब सां आयो आहे। जस्टिस मंसूर अली शाह ॿुधाए त अदालती फ़ैसिले में चयो वियो त मखसूस सीटुनि बाबति पेशावर हाई कोर्ट ऐं इलेक्शन कमीशन जा फ़ैसिला गैर कानूनी आहिनि। पीटीआई मखसूस सीटूं हासिल करण लाइ हक़दार आहे। पीटीआई 15 ॾींहनि में मखसूस सीटुनि लाइ नाला जमा कराए। बाक़ी 41 उम्मीदवार बि 15 ॾींहनि में सर्टिफिकेट ॾेई सघनि था त उहे उन ई जमायत जा उम्मीदवार हुया। अदालती फ़ैसिले मूजिबि इलेक्शन कमीशन सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले जी ग़लति तशरीह कई। पीटीआई हिकु सियासी जमायत आहे। आइन मुताबिक़ कंहिं बि सियासी जमायत खां चूंड निशान नथो खसी सघिजे।